ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दर ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 41 अध्याय जे ॿिए भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर बलराम ऐं ॿिया सभई ब्रिजवासी नंद ऐं गोपाल वग़ैरह मथुरा जे ॿाहिरि हिकिड़ी राति लाइ तरसी पिया ऐं सुबुह जो मथुरा में वञण जो प्रोग्राम ठाहियऊं। प्यारा भक्तों, तॾहिं श्री श्याम सुंदर बलराम जी सां गॾिजी ऐं पंहिंजे दोस्तनि मित्रनि सां गॾिजी मथुरा जी शोभा ॾिसण वञनि था। ऐं उते जी शोभा जो वर्णन श्री सुखदेव जी महाराज कल वारी कथा में कयो। सभई चओ जय सिया राम, राधे राधे। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 41 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था, मथुरा नगरीअ जी शोभा जो केरु बयान करे सघंदो, जिते पाण श्री श्याम सुंदर टिनी लोकनि जे मालिक जनम अची वरितो। जॾहिं श्याम ऐं बलराम उहा शोभा ॾिसंदा मथुरा में पहुता, तॾहिं उन्हनि जो दर्शन करे मथुरा वासियनि पंहिंजी पंहिंजी अखियुनि जो फल पातो। सारे मथुरा शहर में इहा ॻाल्हि पकिड़िजी वई त नंद कुमार ऐं बलराम जी मथुरा में आया आहिनि। तंहिं करे सभिनी पंहिंजनि कमनि खे विसारे अची श्याम सुंदर जो दर्शन कयो। जॾहिं मथुरा जी स्त्रियनि श्याम ऐं बलराम जे अचण जो हाल ॿुधो, तॾहिं घणियूं ई स्त्रियूं श्याम सुंदर खे ॾिसण वास्ते घरनि खां ॿाहिरि निकिरी आयूं। केतिरियूं ई स्त्रियूं पंहिंजे घरनि जी दरियुनि ऐं गैलरियुनि तां श्री श्याम सुंदर जो दर्शन करण वास्ते बीठियूं। केतिरियुनि स्त्रियुनि पाण में टोली ठाहे रस्तनि ऐं घटियुनि में हिक ॿिए खे चयो थे त उहे आहिनि श्याम ऐं बलराम जिन खे अकरूर वठण वियो हो। तव्हीं उन्हनि खे ॾिसी पंहिंजूं अखियूं ठारियो। उहे ॿई छोकिरा राजा कंस जा बाणीजा आहिनि, जिन केशी ऐं ॿियनि सूरवीर दैतनि खे मारे पंहिंजी लीला गोकुल ऐं बिंद्राबन में कई आहे। अॻूणे जन्म में तमामु चङा कर्म असां कया आहिनि, जिन जे प्रताप सां वेंकट नाथ जो दर्शन पातोसीं। जंहिं श्री कृष्ण जे अचण जी ख़बर थे ॿुधी सा उबतो सुबतो सिंगार करे पंहिंजी हिंज जो ॿार रोईंदे छॾे अहिड़ी जल्द ॿाहिरि आई थे जो खेसि पंहिंजे बदन ऐं कपड़नि जी बि का सिध ॿुध न थे रही। जॾहिं मथुरा वासी ऐं उते जूं स्त्रियूं श्री कृष्ण जी मोहिणी मूरत जो रूप रस अखियुनि सां पीअण लॻा, तॾहिं मोहन प्यारे पंहिंजे मुश्किल अखियुनि जे निहारण सां उन्हनि जो मन खसे वरितो ऐं उते जूं सभई स्त्रियूं श्याम सुंदर खे ॾिसंदे ई मथसि मोहिजी पयूं। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, अहिड़ी तरह सभई स्त्रियूं ऐं पुरुष मथुरा वासी मोहन प्यारे जे दर्शन खां ख़ुशि थी केतिरनि क़िस्मनि जा बाल चरित्र नंदलाल जा पाण में करण लॻा। ब्राह्मणनि श्याम ऐं बलराम जे मथे ते तिलक लॻाए उन्हनि खे आशीर्वाद ॾिनो थे। जंहिं बि घटी बाज़ार में मोहन प्यारो वियो थे,
उते जी स्त्रीअ ऐं पुरुषनि उन जे दर्शन पाइण सां पंहिंजो जनम सफल सम्झियो थे ऐं मोती ऐं रतन मथांस ॻोरे उन्हनि ते फल वसाया थे। उन नगर जी सूंह ऐं गौर ॾिसी श्याम सुंदर पंहिंजनि संगतियनि ग्वालनि खे चयो, को बि वाट न भुलिजी वञे, पर जेकॾहिं को भुलिजे बि त जिते डेरो आहे उते हलियो अचे। उन वक़्तु मोहन प्यारो वाट में छा ॾिठो त राजा कंस जो धोबी जो कपिड़नि खे रंगींदो हो, शराब पीतल केतिरियूं हरूं कपिड़नि जूं खणी राजा कंस जो जस ॻाईंदो उतां हलंदो थो अचे। उन खे ॾिसी श्री कृष्ण बलराम खे चयो, जे तूं चवीं त हिन जा कपिड़ा खसे, मां ऐं तूं ॿई ॿाहिरि ऐं ग्वाल ॿाल पहिरियूं ऐं बाक़ी जेके बचनि से लुटाए छॾियूं। बलराम चयो त जीअं तव्हांजी मर्ज़ी हुजे तीअं करियो। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण हिन धोबीअ खे, जो सभिनी धोबियनि जो मुखी हो, तंहिं खे चयो, तूं थोरा कपिड़ा असांखे पाइण लाइ ॾे त असां राजा कंस सां गॾिजी वरी सभई कपिड़ा तोखे मोटाए ॾींदासूं ऐं जेके असांखे राजा कंस वटां मिलंदो तंहिं मां तोखे बि कुझु ज़रूरु ॾींदासूं। इहो ॿुधी धोबी खिली चयो, तूं बलिदान वास्ते ॿकरो थी आयो आहीं। तूं गंवार आदमी, जंगल जे रहण वारो, हमेशा ॻोठाणा कपिड़ा पहिरींदड़, अॼु राजाइनि जा कपिड़ा घुरीं थो। तूं नथो ॼाणी त ही सभु कपिड़ा राजा कंस जा आहिनि। अहिड़ी ॻाल्हि जे वरी चवंदे त राजा तोखे सेकत ॾींदो। इहो ॿुधी श्री कृष्ण चयो त ए धोबी, मूं तोखे सिधी ॻाल्हि चई, तूं मूंखे उल्टियूं पियो ॿुधाए, तूं मूंखे उल्टो सुल्टो पियो चईं। उधार कपिड़नि ॾियण में तोखे को नुक़सानु कोन पवंदो, तुंहिंजो जस संसार में क़ाइमु रहंदो। इहा ॻाल्हि ॿुधी हू धोबी कावड़जी चवणु लॻो त हे छोकिरा, अञा ताईं तो राजा कंस खे न ॾिठो आहे, उन जे प्रताप जो हाल बि न ॿुधो अथई। गंवार राजाई वहिंवार मां छा ॼाणनि, तुंहिंजी शक्ल बि कपिड़नि पहिरण जहिड़ी नथी लॻे। उन ॻाल्हि जो शौक़ु छॾे मूं वटां हलियो वञ, न त हींअर तोखे मारींदसि। जॾहिं श्याम सुंदर उहे कठोर वचन धोबीअ जा ॿुधा, तॾहिं कांवरजी 2 आङिरियूं पंहिंजे हथ जूं आॾियूं करे हिन जी नरीअ ते हयूं त उन जो सर फटीअ वांगुरु किरी पियो। उहो हाल पंहिंजे मुखीअ जो ॾिसी ॿिया सभई संदसि संगती धोबी कपिड़नि जूं लॾूं छॾे भॼी विया ऐं राजा कंस खे सारो हाल वञी ॿुधायऊं। श्याम सुंदर बलराम ऐं ॿियनि ग्वाल ॿालनि जे पहिरण वास्ते कपिड़ा कढी बाक़ी सभु कपिड़ा लुटाए छॾिया। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 41 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।